साईं अब्दुल वाहिद आरी सर जो किताब सर में सांझीअ वेर में अरगोननि खां आज़ादीअ लाइ सिंधियुनि जी कोशिशुनि जे उनवान सां असां पहिरीं किस्त पेश करे चुकियासीं। अॼु इन ई किताब में साईं जे तरफ़ां लिखियल सिंधियुनि जी ॿी कोशिश असां पेश कयूं था। शाबेग अरगोन सेवण वारे तरफ़ ई हो त सिंध जे तख़्त ऐं ताज जे पुराणे दावेदार ॼाम सलाहुद्दीन, जंहिंखे ॼाम फिरोज़ जे अयामकारीअ में दरिया ख़ान जे हिकमत अमलीअ करे ठटे जे तख़्त खां महरूम थियणो पियो हो ऐं गुजरात में हो, खे सिंध जे ग़ुलामी ॼाम फिरोज़ जे नाअहलीअ ऐं अगून फ़ातिहनि जी वहशत ऐं दरिंदगीअ जूं ख़बरूं पहुतियूं ऐं हुन ठटे जे तख़्त ऐं सिंध जे आज़ादीअ लाइ वरी कोशिशूं शुरू कयूं। जाड़ेजनि, सोढनि, समनि ऐं खंघारनि जो 10,000 लश्कर गॾु करे सिंध ते हमले करण लाइ रवानो थियो। ॼाम सलाहुद्दीन जे हिन कोशिश जे बारे में तारीख़ सिंध जो मुसनिफ़ एजाज़ुल हक़ क़ुद्दूसी लिखे थो त सिंध जे इन्हनि क़बीलनि ॼाम सलाहुद्दीन खे इन करे पंहिंजी उम्मीदुनि जो मर्कज़ बणायो हो जो हू समा ख़ानदान जो फ़र्द हो। जेसी ताईं हुन ऐं ॼाम फिरोज़ जे विड़ हलंदी रही, तेसी ताईं ही क़बीला दरिया ख़ान जहिड़े मुहिब वतन जे करे ॼाम फिरोज़ जे तरफ़ हुआ। पर दरिया ख़ान जी शहादत ऐं ॼाम फिरोज़ जो सिंध जे ग़ुलामीअ ते राज़ी थी विहण इन्हनि क़बीलनि खे बिल्कुलु पसंदि न आयो। हाणे उन्हनि क़बीलनि चाहियो थे त कहिड़े बि नमूने मुल्क खे गैरनि जे ग़ुलामी खां आज़ादी नसीब थिए। हक़ीक़त हीअ आहे त सिंध जे मुहिब वतन अवाम सम्झियो थे त आज़ाद सिंध जे ॻिचीअ में ग़ुलामीअ जो घटि विझण जा ज़िम्मेदार शाबेग अरगून ऐं ॼाम फिरोज़ ई हुआ। हिन वक़्तु जेतोणीकि नाले मातर ठटे ते ॼाम फिरोज़ जी हुकूमत हुई, पर हक़ीक़त में ॼाम अरगूननि जो दलाल ऐं गुॾो हो। इन करे सिंधी अवाम ॼाम फिरोज़ ऐं शाबेग अरगून जो दुश्मन थी पियो हो। इहो ई सबबु हो जो जॾहिं ॼाम सलाहुद्दीन ॼाम फिरोज़ जे ग़ुलामाना हुकूमत जे ख़िलाफ़ आज़ादी ऐं हुर्रियत जो झंडो बुलंद कयो, तॾहिं उहे सभु क़बीला जिन खे सिंध जे आज़ादीअ में ईमान हो, से हिन ख़्याल सां ॼाम सलाहुद्दीन सां गॾिजी विया त शायदि इन जे ज़रिए मुल्क खे गैरनि जे ग़ुलामीअ खां आज़ादी नसीब थिए। हिननि जे ख़्याल में ॼाम फिरोज़ जे ख़िलाफ़ जंग हक़ीक़त में अरगून तसल्लुत ऐं ग़लबे ख़िलाफ़ आज़ादी ऐं इस्तक़लाल जी जंग आहे। ऐं जॾहिं ॼाम फिरोज़ खे शिकस्त ॾियण खां पोइ ॼाम सलाहुद्दीन जी हुकूमत क़ाइमु थी त उहा हिकु आज़ाद ख़ुदमुख़्तियार ऐं सिंधियुनि जी पंहिंजी पाइदार हुकूमत लाइ पीड़ वारो पथर साबित थींदी। ॼाम सलाहुद्दीन जे इन्हीअ तयारीअ खे ॾिसी ॼाम फिरोज़ पंहिंजे आकाउनि सां सलाह मशवरा शुरू कया। फ़ातिह अरगून ऐं ॼाम फिरोज़ जे विच में सिफ़ारतकार जा फ़राइज़ काज़ी कादन सरअंजाम ॾियणु शुरू कया। नेठि काज़ी कादन जी घणी डुक डोड़ खां पोइ ॼाम फिरोज़ ऐं फ़ातिह अरगूननि जी सलाह सां मिर्ज़ा शाह हसन खे सिंध जे आज़ादीअ लाइ काहे ईंदड़ ॼाम सलाहुद्दीन जे लश्कर सां मुक़ाबिलो करण लाइ मोकिलियो वियो। आख़िरकार झालार जे पट में ॿिन्ही फ़ौजुनि में क़यामत ख़ेज़ जंग लॻी। सिंधियुनि इंतिहाई बहादुरी, बेजिगरी, हिम्मत ऐं हुब्बुल वतनी जे जज़्बे सां सरशार थी जंग कई। इन्ही जंग में ॼाम सलाहुद्दीन ख़ुदि अमर उमराणी ऐं ॼाम सलाहुद्दीन जो पुटु हैबत ख़ान, जेको सुल्तान मुज़फ़्फ़र गुजराती जो नाठी हो, टई शहीद थी विया। वक़्ती तरह सिंधियुनि खे शिकस्त आई
घणो सिंधी लश्कर जंग जे मैदान में कमायो। बाक़ी थोरो रहियल लश्कर कच्छ ऐं गुजरात ॾांहुं कंहिं नई जंग जे तयारीअ लाइ रवानो थी वियो।